नाज़िन हेडलाइंस समटी अफ़सोसनाक ख़बर हाकिरियूं कोयटा वेझो तेज़ रफ़्तार मुसाफ़िर बस खाईअ में किरण सबब 6 ॼणा फोत थी विया आहिनि, 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। शेरानी ज़िले जे सरदाना वटि रावलपिंडी खां कोयटा वेंदड़ बस खाईअ में किरण सबब 6 ॼणा फोत थी विया, 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला बाद इमदादी टीमूं वाक़िए वारे हंधि पहुची इमदादी कार्रवाई शुरू करे छॾियूं। हादसे जे फोतिन ऐं ज़ख़्मियुनि खे ज़ोब जे सिविल अस्पताल पहुचाए पियो वञे। अस्पताल में एमरजेंसी लागू कई वई आहे। अफ़सोसनाक ख़बर हाकिरियूं पिया कोयटा वेझो तेज़ रफ़्तार बस खाईअ में किरण सबब 6 ॼणा फोत ऐं 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवांखे आगाह करे रहिया आहियूं शेरानी ज़िले जे सरदाना वटि रावलपिंडीअ खां कोयटा वेंदड़ मुसाफ़िर बस खाईअ में किरण सबब 6 ॼणा फोत ऐं 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इतला बाद इमदादी टीमूं वाक़िए वारे हंधि पहुची वयूं आहिनि ऐं इमदादी कार्रवाई शुरू करे छॾियूं आहिनि। अवांखे आगाह कई पिया हादसे जे फोतिन ऐं ज़ख़्मियुनि खे ज़ोब जी सिविल अस्पताल पहुचाए पियो वञे। अस्पताल में एमरजेंसी लागू कई वई आहे। अवांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया कोयटा वेझो तेज़ रफ़्तार मुसाफ़िर बस खाईअ में किरण जे नतीजे में 6 ॼणा फोत ऐं 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। नाज़िन अवांखे आगाह करे रहिया आहियूं इतला बाद इमदादी टीमूं वाक़िए वारे हंधि पहुची वयूं आहिनि, कार्रवाई शुरू करे छॾियूं आहिनि। हादसे जे फोतिन ऐं ज़ख़्मियुनि खे ज़ोब जी सिविल अस्पताल पहुचाए पियो वञे। अस्पताल में एमरजेंसी लागू कई वई आहे। नाज़िन अवांखे आगाह कई पिया कोयटा वेझो तेज़ रफ़्तार मुसाफ़िर बस खाई में किरी आहे। 6 ॼणा फोत ऐं 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। कोयटा खां धरती टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ असां सां लाइन ते मौजूद आहे इल्ताफ़। जी इल्ताफ़, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु अॼु जे रावलपिंडी खां सदाबहार कोच कोयटा अची रही हुई त बलोचिस्तान जे इलाइक़े शेरानी वटि जेको आहे त हालिया बरसातनि सबबि रोड ते जेको आहे पाणी बीठल हुयो। मोड़ काटींदे ड्राइवर खां बेकाबू थी स्लिप थी करे जेको आहे त उन खाईअ में किरी पई। ॿुधायो पियो वञे थो त जेको मुसाफ़िर हुया उन मुसाफ़िरनि जो फौतिन तादाद बि जेको आहे वधी वियो आहे ऐं ॿुधायो वञे थो त सदाबहार कोच जेको रावलपिंडी खां कोयटा अची रही हुई उन में तक़रीबन 33 ॼणा जेके आहिनि त सवार हुया, जंहिं मां 15 खां जेको आहे त 20 ॼणा हिन महिल फौत थी चुका आहिनि ऐं कोच जेको आहे त वॾे खाई में किरी पई। जंहिं मुसाफ़िरनि में अवांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त मुसाफ़िरनि मर्द औरतूं ॿारड़ा बि शामिल आहिनि। इतला मिलण ते जेको आहे त ज़ोब जे अस्पताल ऐं शेरानी जे अस्पताल में जेको आहे इमरजेंसी नाफ़िज़ कयो वियो आहे ऐं इतला मिलण ते रेस्क्यू टीमूं वाक़िए वारे हंधि पहुची करे ज़ख़्मियुनि ऐं फौतिन जे जेको आहे लाशनि खे अस्पताल ॾांहुं मुंतक़िल करे रहिया आहिनि। जी इल्ताफ़, ॿुधाईंदा हलो त फौतिन जो तादाद अवां ॿुधायो आहे त 15 खां 20 थी वियो आहे। ज़ख़्मियुनि जी कहिड़ी सूरत हाल आहे? जी ज़ख़्मियुनि में बि जेको आहे उन्हनि जी हालत गंती जो बि ॿुधाई पई वञे, जंहिं में ॿार बि शामिल आहिनि ऐं इन खां अलावा जेको मुसाफ़िर हुया उन्हनि जो जेको तालुक़ आहे बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां ॿुधायो पियो वञे थो ऐं जेको आहे त ज़ोब वारे ऐं जेको आहे शेरानी वारे इलाइक़नि में ऐं सरकारी जेके अस्पताल आहिनि उन्हनि में जेको आहे हिन महिल एमरजेंसी बि नाफ़िज़ कई वई आहे ऐं ॿियनि वटां मालूम थियो आहे त जेके शदीद ज़ख़्मी आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे कोयटा ॾांहुं रेफर करण जे लाइ इंतज़ामात कया पिया वञनि। जी इल्ताफ़, ॿुधाईंदा हलो त छा जेके फौत थिया आहिनि उन्हनि जी सुञाण थी आहे? जी बिल्कुलु, हिन महिल जेको ते जेके फौती आहिनि जेके रावलपिंडी खां कोयटा अची रहिया हुया त इन्हनि जी अञा ताईं सुञाणप न आहे थी सघी। बाक़ी एतिरो ॿुधायो पियो वञे त जेके मुसाफ़िर हुया उन्हनि में जेको आहे मर्द औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल आहिनि, जंहिं मां जेके कुझु फौत थी चुका आहिनि ऐं कुझु जेके ज़ख़्मी आहिनि। इन जेके पंहिंजे जेको आहे त परे जे इलाइक़नि मां ईद मिलण जे लाइ पंहिंजे इलाइक़नि ॾांहुं अची रहिया हुया त अचानक जेको आहे त हालिया जेके बरसात थी रहिया आहिनि उन्हनि जे सबबि रोड ते जेको आहे त पाणी बीहण सबबि मोड़ काटींदे सदाबहार कोच जेको आहे त ड्राइवर खां बेकाबू थी करे उन खाईअ में किरी पई आहे, जंहिंमें केतिरा ई जेको आहे त मुसाफ़िर फौत थी चुका आहिनि।
जिन जो सिर्फ़ तालुकात ॿुधायो पियो वञे थो त बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां आहे जेके पंहिंजे घरनि तां अची रहिया हुया त ही अचानक जेको अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। जी ठीकु आहे, अल्ताफ़ इहो ॿुधाईंदा हलो त ज़ाहिर आहे एॾो वॾो हादसो पेश आयो आहे, 15 खां 20 माण्हुनि जे फोत थियण जा इतला आहिनि, त छा रेस्क्यू टीमूं जेके आहिनि उहे पहुतियूं आहिनि? जी बिल्कुलु, जेको आहे त इतला मिलण बाद रेस्क्यू टीमूं 112 ऐं जेके ॿिया रेस्क्यू टीमूं आहिनि ऐं इन सां गॾु जेको आहे त पुलिस जा बि अटाला पहुची विया आहिनि ऐं इन खां अलावा जेको आहे त लेवीज़ जा अहलकार बि वाक़े वारे हंधि पहुता आहिनि। इन खां अलावा जेको आहे जेके मक़ामी माण्हू हुया उते नज़दीक जेके ॻोठ हुया उहे बि मदद जे लाइ पहुची चुका आहिनि ऐं हिन महिल जेको आहे त तक़रीबन जेके ज़ख़्मी हुया उन ज़ख़्मियुनि खे त तक़रीबन इस्पताल ॾांहुं पहुचायो वियो आहे। बक़ाया जेके फौतिन जा लाश हुया उन्हनि खे बि जेको आहे त पहुचाइण जो सिलसिलो जारी आहे। ठीकु आहे अल्ताफ़, वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया कोयटा वेझो तेज़ रफ़्तार मुसाफ़िर बस खाई में किरण सबबि 15 खां 20 ॼणा फोत थी विया आहिनि ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया कोयटा में हादसो पेश आयो आहे जंहिंमें 15 ॼणा खां 20 मुसाफ़िर जेके आहिनि थॾे ते ई फोत थी विया आहिनि, 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। शेरानी ज़िले जे सरदाना रावलपिंडी खां कोयटा वेंदड़ मुसाफ़िर बस खाई में किरण सबबि 15 खां 20 ॼणा फोत थिया आहिनि, जिन में औरतूं, ॿार ऐं मर्द शामिल आहिनि ऐं 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि।